रहीम एडवोकेट मुफीद दारे जो पारा तमाम दोस्तन के अस्सलाम वालेकुम मैं मलिकार अॼु जे लेक्चर प्रोग्राम में अवां के सिंध कंज्यूमर प्रोटेक्शन एक्ट 2014 के बारे में आगाही दींदुसि। सिंध कंज्यूमर प्रोटेक्शन एक्ट के तरफां जे प्लेटफॉर्म ते सिंध हुकूमत हाई कोर्ट ऑफ सिंध के तरफां हर ज़िले में कंज्यूमर प्रोटेक्शन कोर्ट क़ाइमु कया विया आहिनि, जिन जो ख़ासि मक़सदु इहो आहे त जेके कंज्यूमर्स के मसला दरपेश आहिनि उन्हनि जी दाद रसी स्पेशली कंज्यूमर कोर्ट में थिए। कंज्यूमर कोर्ट में असां अक्सर करे वापडा के ख़िलाफ़ वापडा खां जेकॾहिं नाउमीद थी ग़लति सर्विसिस जे करे सफ़र कंदा आहियूं त उन जे लाइ बि असां कंज्यूमर कोर्ट में अची सघूं था। फॉर एग्ज़ाम्पल डिटेक्शन, ओवर बिलिंग, सर्विस में ख़राबी हुजे, PTCL थी वियो, स्विगीएस थी वियो, मोबाइल कम्युनिकेशन्स, उन खां अलावा ऑनलाइन शॉपिंग मॉल्स, होटल्स आहिनि जिते असां लंच डिनर वग़ैरह कयूं था। जिते जिते बि कंज्यूमर्स खे सेटिस्फैक्ट्री सर्विसिस नथियूं मिलनि उते उन्हनि जे ख़िलाफ़ असां कंज्यूमर प्रोटेक्शन कोर्ट में दाद रसी जे लाइ दरख़्वास्त ॾेई सघूं था। ऐं इन खे थोरो सिंपल कंदो हलां, दुनिया में जिते ऑनलाइन शॉपिंग जो सिस्टम वाइडन थी वियो आहे उते असांजे मुल्क में बि काफ़ी रुझान वधी वियो आहे ऑनलाइन शॉपिंग जो। पर ऑनलाइन शॉपिंग में काफ़ी अहिड़ियूं कंपनीज़ आहिनि जेके रिलायबल न आहिनि। असां हिकु शइ ऑर्डर कंदा आहियूं, असांखे जॾहिं डोर स्टेप ते शइ मिलंदी आहे त उहा का ॿी शइ हूंदी आहे। फॉर एग्ज़ाम्पल असां ऑनलाइन शॉपिंग जे ज़रिए मोबाइल घुरायूं था, उन में जेका वेबसाइट ते स्पेसिफिकेशन्स ॾिनल हूंदियूं आहिनि, असां वटि जॾहिं मोबाइल पहुचंदी आहे त उन स्पेसिफिकेशन खां काफ़ी मुख़्तलिफ़ हूंदी आहे। इट मीन्स इहो कंज्यूमर सां धोखो कयो वियो आहे या कंज्यूमर सां ठगी कई वई आहे। कंज्यूमर जी जेके रिक्वायर्ड एक्सपेक्टेशन्स हुयूं उन जे मुताबिक़ इहा सर्विस कोन ॾिनी वई आहे। उन खां अलावा शॉपिंग मॉल में का बि शइ असां ख़रीद कयूं था, जेकॾहिं उन जी क्वालिटी सुठी न आहे, जेकॾहिं उन जो रेट हाई आहे, या इवन जेकॾहिं असां सां को बि दुकानदार, ट्रेडर, रेडी वारो, सर्विस प्रोवाइडर बदइख़लाक़ी बदसलूकी करे थो, इवन बैंक जो मैनेजर या बैंक जो मुलाज़िम बि, कंहिं बि कॉर्पोरेट सेक्टर जो मुलाज़िम बि असां सां बदइख़लाक़ी या बदसलूकी करे थो, उन जे लाइ बि असां कंज्यूमर प्रोटेक्शन कोर्ट में अची सघूं था। उन खां अलावा होटल ते असां जेकॾहिं मानी खाऊं था, असांखे सुठी सर्विस न पई मिले, मुद्दे ख़ारिज खाधो मिले पियो, या उते जेके कुकिंग में शयूं इस्तेमालु थियनि पियूं, गिहु, अटो, गोश्त वग़ैरह, उहो सेटिस्फैक्ट्री न आहे। उन में बि असां सम्झूं पिया त काफ़ी फाल्टी शयूं आहिनि, इंसानी सिहत जे लाइ मुज़र आहिनि ऐं ठगी कई पई वञे। इन क़िस्म जूं जेके बि शयूं असांजे पासीगिरदाई में अचनि पियूं, जिते जिते असांजो कंज्यूमर, ज़ाती तौर ते कंज्यूमर सफ़र करे पियो, उन जे लाइ असां कंज्यूमर प्रोटेक्शन कोर्ट में अची दाद रसी हासिलु करे सघूं था। उन जो सिंपल तरीक़ेकार इहो आहे त उन ई एक्ट जे सेक्शन 18 जे तहत उन कंपनी, उन ट्रेडर, उन वापारी खां तव्हां बिल वसूल करे सघो था, जंहिं बिल में कस्टमर जो नालो, प्राइस, आइटम जो नालो, दुकानदार या ट्रेडर जो नालो, उन जो ठपो वग़ैरह, जंहिंमें इहा ॻाल्हि साबित थिए त हीअ असां प्रोडक्ट हिन दुकानदार खां हिन तारीख़ ते वरिती आहे। उन खां पोइ जेकॾहिं असांखे को ग्रीवेंस आहे, असांखे का मुश्किलात आहे, असांखे का तकलीफ़ आहे, त असां उन ट्रेडर ॾे लीगल नोटिस मोकिलींदासीं, कंहिं वकील या कंहिं प्लीडर जे थ्रू। उन लीगल नोटिस जो मुदो 15 ॾींहंनि जो हूंदो। 15 ॾींहंनि जे मुदे सां उनखे इहा शइ वाज़े लिखंदासीं त हीअ तो असांखे सर्विस ख़राबु ॾिनी आहे, हिन सर्विस जे बदिले में असांजो हेतिरो नुक़सानु थियो आहे, असांखे इहो नुक़सानु विथ अपॉलॉजीज़, ऐं तो जेका ख़राबु सर्विस हलाई आहे उन जे लाइ असांखां माफ़ी वठो ऐं असांखे हीअ हर्जानो करे ॾियो। जेकॾहिं 15 ॾींहंनि जे अंदरि उहो ट्रेडर या उहो वापारी कंज्यूमर जी शिकायतूं न पियो करे, त इन सिचुएशन खां महीने जे अंदरि असां कंज्यूमर प्रोटेक्शन कोर्ट में इन क़िस्म जी दावा दाख़िल करे सघूं था, जंहिं ट्रेडर खां, जंहिं कॉर्पोरेट खां, जंहिं डिपार्टमेंट खां असांजो कंज्यूमर सफ़र थियो आहे, उन जे ख़िलाफ़ु दावा दाख़िल करे सघे थो। उन सिलसिले में जेकॾहिं असांखे इदारे खां बिल घुरूं था ऐं बिल ॾियण खां असांखे जेकॾहिं कतराए थो ऐं मना करे थो, त उन ते बि सेक्शन 19 कंज्यूमर प्रोटेक्शन एक्ट जे तहत 50,000 रुपया ॾंढ लॻी सघे थो। उन खां अलावा जॾहिं असां कोर्ट में अची वियासीं, कोर्ट में असां दावा दाख़िल कईसीं, दावा दाख़िल करण खां पोइ जॾहिं असांजो केस हलंदो ऐं असांजो केस जेकॾहिं साबित थी थो वञे त कंज्यूमर खे ख़राबु सर्विसिस ॾिनियूं वयूं आहिनि, ख़राबु प्रोडक्ट्स ॾिनी वई आहे, या कंज्यूमर कंहिं क़िस्म जी
ज़हनी माली तौर ते मुश्किलातुनि जो शिकार थियो आहे त कोर्ट पारां उन ट्रेडर खे, उन कॉर्पोरेट खे, उन डिपार्टमेंट खे 2 साल कैद ऐं 1 लख रुपया दंड जी सज़ा ॿुधाए सघे थी। इन खां अलावा पर जेकॾहिं असांजो कंज्यूमर कंहिं ट्रेडर कंहिं कॉर्पोरेट जे ख़िलाफ़ कूड़ी दावा दाख़िल करे थो त उन जे लाइ बि कंज्यूमर प्रोटेक्शन कोर्ट उन दावा दाख़िल कंदड़ ते 10,000 रुपया दंड लॻाए सघे थी। थैंक यू वेरी मच।